अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़न जी न पुॼाणी आहे, हर एवॉर्ड कहाणी आहे। वाक़ई फ़न जी पुॼाणी आहे कोन। हिन सिलसिले में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त स्ट्रगल जे बारे में, पंहिंजी जेका मंचता जे तौरु असांखे एवॉर्ड्स मिलिया उन जे बारे में। 2005 जो मां तव्हांखे गुज़िरियल एपिसोड में ॿुधायमि त 2 एवॉर्ड मिलिया हुआ। 2006 में बि 2 एवॉर्ड मिलिया मूंखे, ऐं शेप साॻियो ई आहे, अहिड़ो ई हूंदो। 2006 में बि इहो ई हुयो एवॉर्ड, ऐं उहो एवॉर्ड मूंखे मिलियो बेस्ट कॉमेडी एक्टर जो अफ़रा तफ़री में। अफ़रा तफ़री असांजो मक़बूल प्रोग्राम हुयो KTN जो, जंहिंजो टाइटल सॉन्ग जेको हुयो उहो नज़ीर समो साहब सां गॾु वेही, ॾाढो सुठो असांजो सिंगर बि आहे, कंपोज़र बि आहे। उन जे स्टूडियो ते वेही ठाहियोसीं, शाइरी बि पाण कईसीं ऐं मुख़्तलिफ़ हुन में आवाज़ कढियासीं। अक्सर दोस्तनि खे यादि हूंदो, अफ़रा तफ़री अफ़रा तफ़री, कोई कंहिंजे ताड़ में आहे, कोई वेठो साड़ में आहे, कोई वेठो लबाड़ में आहे, दुनिया थी वई आहे तकड़ी, अफ़रा तफ़री। उन में अली गुल मला, मां ऐं नज़ीर समो टिनी मिली करे इहो हिकिड़ो टाइटल सॉन्ग ठाहियोसीं। ॾाढो सुठो टाइटल सॉन्ग, ईअं एॾो ज़बरदस्त ठही वियो जो जितां बि असां गुज़रंदा हुआसीं, रस्तनि तां रोडनि तां, त माण्हू ॾिसी करे रड़ियूं करे चवंदा अफ़रा तफ़री। सो उन में स्किट्स हूंदा, मुख़्तलिफ़ पैरोडीज़ कंदा हुआसीं असां। एॾो ज़बरदस्त हिट प्रोग्राम हुयो, 2-3 सालनि ताईं उहो जारी रहियो। ऐं उन में ई बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड, यानी ॿियों भेरो 2005 में मिलियो, वरी 2006 में बि बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड मिलियो, ऐं बेस्ट डायरेक्टर जो एवॉर्ड बि मिलियो। हिकु ॾींहुं किरदार सां गॾु जेको मां कंदो हुउमि प्रोग्राम, जंहिंमें सोहेल विड़ाच जी पैरोडी कंदो हुउसि। उन जा 26 एपिसोड मूं कया, जंहिंमें डायरेक्टर बि हुयुसि मां उन प्रोग्राम जो, ऐं उन में इहो कैरेक्टर बि कंदो हुउमि सोहेल विड़ाच जो। जी हा, त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। इहो ॾाढो हिट प्रोग्राम हुयो, ऐं उनजो स्क्रिप्ट हफ़ीज़ कुंबर साहब लिखियो, ॾाढो सुठो राइटर असांजो सिंध जो। ऐं उन में मुख़्तलिफ़ अदाकार मूं खया हुया, जिन में सीनियर आर्टिस्ट बि हुया, कुझु जूनियर आर्टिस्ट असांजा। तक़रीबन पहिरियों भेरो उन में मां रमज़ान रंगीलो खे मेन कैरेक्टर करायो, टाइटल रोल। हुन में हिकिड़ो किरदारु हूंदो जंहिंजी सॼी ज़िंदगीअ जे बारे में ॿुधाईंदा, हुन सॼो ॾींहुं कीअं थो गुज़रे। वाहिद रज़ा खे हुन में मेन कैरेक्टर करायो। उनखां अलावा सीनियर आर्टिस्ट जीअं साईं मोहम्मद हुसैन कादरी साहब मरहूम, अलाह सां जॾहिं नसीब करे, शाइर जो कैरेक्टर ॾाढो ज़बरदस्त कयो। हुन में हैदर कादरी खां हुन में हीरोइनी जो कैरेक्टर करायो। उन एॾो ज़बरदस्त हुन में एक्टिंग कई हीरोइनीअ जी, जो आख़िर में मज़ो थियो त हीरोइनीअ खे असां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे उनखे रत जी उल्टी अची थी वञे, त मूं उनखे चयो त हाणे तोखे शरबत ॾींदासीं असां, उहो पीजांइ, वात में ई रखजांइ, पोइ आख़िर में जॾहिं टेक शुरू थिए त पोइ लॻे त जीअं रत जी उल्टी आई आहे तोखे। त जॾहिं हुनखे शरबत पीआरियोसीं असां, जॾहिं मां हुनखां सुवालु पुछियो त हुन वरी शरबत पी छॾियो हुओ। मूंखे चई अदा हे मां पी वियो, मां ॿियो ॾे। मां चयो हे छा कई? चई भाई उञ लॻी, शरबत बि मिठो हुयो, तूं देरि कई सुवालु पुछण में, मां पी वियुमि। वरी ॿीहर हुनखे जेका पीआरियोसीं, ईअं करे करे को 5-6 दफ़ा टेक थिया, 5-6 दफ़ा हू पी वियो शरबत उहो। पोइ आख़िर मां चयोमांसि यार ईअं न कर, हाणे मां सुवालु पुछी करे मुंहिंजो टेक थी वियो आहे, हाणे तुंहिंजे जवाब खां खणूं था, तोखे रत जी उल्टी अचे। पोइ उन में इहो कैरेक्टर कयो हैदर कादरी, ॾाढो सुठो। ऐं मैडम नसरीन नाज़, उन ॾाढो सुठो कैरेक्टर कयो हुयो। आलिया चना खां नुंहं जो कैरेक्टर करायो हुयो, हिकु ॾींहुं नुंहं सां गॾु। वरी ससु जो किरदारु आपा शबीरा चना, जेका असांजी लेजेंड असांजा आर्टिस्ट आहिनि सभई तक़रीबन, उनखां उहो कैरेक्टर करायो। हिकु ॾींहुं किरदार सां गॾु में बेस्ट डायरेक्टर जो एवॉर्ड मिलियो, ऐं बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड जेको हुयो KTN जो, उहो मिलियो अफ़रा तफ़री मां। ऐं इहा बि हिकिड़ी वॾी कहाणी आहे। हिन में बि हिन दफ़े इहो मज़ो थियो जो अच्छा नॉमिनेशन में नालो बि न हुयो, पर पोइ जेका ज्यूरी वेठी उन्हनि इहो ई चयो त न जेको आहे सो हिन में त हिन जो हिकिड़ी किरदार सां गॾु में बेस्ट डायरेक्टर आहे, डायरेक्शन सुठी कई अथईं, एक्टिंग छो जो पैरोडी कई अथईं सोहेल विड़ाच जी, अहिड़ी का हुन में नई ॻाल्हि आहे कोन। पर जीअं त अफ़रा तफ़री में हिन मुख़्तलिफ़ किरदार कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ स्किट्स लिखियो थो हुन में, इन करे अफ़रा तफ़री मां हिनखे बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड ॾिनो। ॿियों भेरो बेस्ट कॉमेडी एक्टर जो एवॉर्ड मिलियो। हिकिड़ो एवॉर्ड उहो थी वियो, हिकिड़ो अञा 2 एवॉर्ड 2006 में मूंखे इहे 2 एवॉर्ड मिलिया। हाणे वरी जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि 2007 में जेके मूंखे 2 एवॉर्ड मिलिया, उहे कहिड़े प्रोग्रामनि तां मिलिया ऐं उनजे पुठियां कहिड़ी कहाणी हुई, छा थियो। 2007 खां पोइ वरी हिते ज़ाहिर उहो चैनल असां छॾे ॾिनोसीं, ॿिए चैनल ते हलिया वियासीं। त हाणे सुभाणे जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि उहो 2007 में कहिड़ा 2 एवॉर्ड मिलिया मूंखे, कहिड़े प्रोग्रामनि जे एवज़ मिलिया ऐं उनजे पुठियां कहिड़ी कहाणी हुई, इहा बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। सुभाणे ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।